अस्सलाम वालेकुम दोस्तों अॼु असां टे सिस्टम पढ़ूं था जेके बैकवर्ड आहिनि। माना हिकिड़ो बाइनरी खे कीअं कजे डेसिमल में, ॿियो ऑक्टल खे कीअं कजे डेसिमल में, टियों हेक्साडेसिमल खे कीअं कजे डेसिमल में। पोएं वीडियो में पढ़ियोसीं डेसिमल खे कीअं बाइनरी में कजे। हाणे उबतड़ ऐं डेसिमल खे ऑक्टल में सिखियोसीं ऐं डेसिमल खे हेक्साडेसिमल में। हाणे वरी उबतड़ था कयूं, माना ठीकु आहे। हाणे बाइनरी था कयूं। हाणे बाइनरी में ख़बर अथव सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु 1 ऐं 0 यूज़ थींदो आहे बसि। मिसाल 1 1 0 1 हिकिड़ो कोई नंबर आहे बेस 2 में यानी बाइनरी में। हाणे इन ॻोल्हिणो आहे असांखे त बेस 10 में छा थींदो हिन जो नंबर। सही आहे। त दोस्तो तमामु ईज़ी आहे इहो। असां छा कंदासीं दोस्तो, असां इहो साॻियो नंबर लिखंदासीं ऐं हिन सां ज़रब कराईंदा हलंदासीं। ठीकु आहे। माना पहिरियों छा आहे 1 ज़रबिया 2, पोइ जोड़ कंदा वेंदासीं। वरी 1 ॿियो 1 ज़रबिया 2, वरी जोड़, वरी 0 ज़रबिया 2, वरी प्लस, वरी 1 ज़रबिया 2। माना जेतिरा बि तव्हां हिनखे नंबर्स आहिनि 1 1 0 0 1 1 0 1। ठीकु आहे। 1 1 0 1 असां इहो करे वेंदासीं। इन खां बाद में माना ज़रब ॿिनि सां कराए उन नंबर सां जेको असांजो बाइनरी आहे, मतिलबु हिते 2 आहे त 2 सां ज़रब कराईंदासीं। पर जे हिते 8 हुजे हा त 8 सां ज़रब करायूं। ठीकु आहे। पोइ असां आख़िर पछाड़ी खां ॾियणु कंदासीं, पावर ॾियणु शुरू कंदासीं ऐं पावर शुरू थींदो 0 खां। माना हिन ॿिनि खे ॾींदासीं 0 1 2 3। ठीकु आहे दोस्तो। माना पावर ॾियण खां पोइ छा कंदासीं, पोइ असां ज़रब कराईंदासीं, ज़रब छॾाईंदासीं। बाबा हिन जो जवाबु छा थींदो, ॿिनि जे मथां पावर 3 यानी ॿिए ॾूं 4 4 ॾूं 8। 8 टाइम 1 इज़ 8 साॻा। हे थींदो ॿिए ॾूं 4 1 चौंक 4 साॻा। हे त थी वेंदो 0 सॼो सॼो। सही आहे। सॼो सॼो 0 थी वेंदो छो त 0 ज़रब थींदुसि। ऐं हिते ही छा थींदो 2 पावर 0 1 थींदो आहे। कंहिंजे मथां पावर 0 हुजे उहो जवाबु 1 ईंदो आहे। 1 टाइम 1 इज़ हिन सॼो जवाबु थींदो 1। 8 ऐं 4 12 हिकु 13। जवाबु छा आहे दोस्तो 13। यानी ॿियनि लफ़्ज़नि में 13 बेस 10 जवाबु आयो। कंहिंजो जवाबु आहे इहो, इहो जवाबु अथव हिन जो। यानी हिन जो जवाबु छा आयो 13। हाणे हिन साॻे खे था कयूं पाण। मिसाल न बाइनरी थी वियो न। हाणे ऑक्टल था कयूं त ऑक्टल में असांखे मिसाल पहिरियों असां ऑक्टल खे हिकिड़ो करे ॾिसूं त 25 खे ऑक्टल में कयूं पहिरियों, पोइ हुनखे रिवर्स करे ॾेखारियांव थो मां। त ऑक्टल में कन्वर्ट था कयूं असां डेसिमल खे पहिरियों फ़िलहालु। 8 टिकी 24 हिकु बजो। सही आहे। माना जेको 25 डेसिमल आहे उहो जवाबु आहे 31 ऑक्टल। हाणे हिन साॻे ऑक्टल खे थो खणां मां, हिनखे डेसिमल में था कन्वर्ट कयूं। ठीकु आहे। कीअं कन्वर्ट थींदो, तमामु सवलो। साॻियो जीअं हुन में ज़रब कईसीं 3 ज़रबिया 8 1 ज़रबिया 8। माना अलॻि अलॻि ॾेई ज़रब उहो ई कराइणो आहे जेको बेस आहे हिननि जो। हिन जो 8 बेस आहे त 8। पोइ पावर ॾियणु शुरू कंदासीं। हिन जे मथां 0 हिन जे मथां 1। हाणे ॾिसो 25 जो पाण कढियोसीं, ॾिसो हिन जो जवाबु वरी 25 ई ईंदव। त हिन जो पावर हिन जो छा थींदो जवाबु पावर 1 त यानी 8 साॻा थींदा। 8 टिकी 24। हिन जो जवाबु छा थींदो 1 थींदो। 8 पावर 0 1 ऐं 1 टाइम 1 इज़ 1। जवाबु ॾिसो अची वियो न 25 साॻियो ई। हे बेस 10 में अची वियो। ठीकु आहे दोस्तो। ईअं थींदो आहे। ऐं मिसाल हाणे त मां कयां 1 5 C। ही तव्हांखे ख़बर आहे छा में आहे, सी अथसि ABC अथसि। त माना इहो छा आहे हेक्साडेसिमल आहे। इनखे त पाण कयूं डेसिमल में। त पहिरियों त तव्हांखे मां ॿुधायां त बाबा सभिनी खे पाण छा कंदा आहियूं 16 सां ज़रब, वरी 5 खे बि 16 सां ज़रब, ऐं वरी सी खे बि 16 सां ज़रब। लेकिन सी जी जाइ ते छा लिखां दोस्तो, सी चाहे 10 आहे A, 11 आहे B ऐं 12 आहे सी चाहे 12 आहे। ठीकु आहे दोस्तो। त माना डायरेक्ट सी जी जाइ ते पाण 12 लिखी सघूं था। पावर ॾियूं 0 1 2
ठीकु आहे। हाणे सोरहं जो पावर 2 छा थींदो आहे दोस्तो, इहो तव्हां छॾाए छॾियो, माना पावर 2 त इहो थींदो आहे, मां रफ करे छॾियां हिते 6 छका 36 ऐं 1 छॾूं 12, हे थींदो 6, 12 × 3 15, हिकु मथे 256 थींदो आहे। ठीकु आहे दोस्तो, 256 लिखंदासीं पाण कंहिंजे हेठों, हिते 256 टाइम 1 इज़ 256 साॻा, ऐं 1 सोरो सोरो 5 सोरो 80, हे थी वेंदो 0, ऐं 0 टाइम 0 थी वेंदो, 1 थी वेंदो, पावर 0 त न करे, ऐं 1 12 12। ठीकु आहे दोस्तो, हाणे सभिनी खे जोड़ कयूं, छा थींदो दोस्तो हिन जो जवाबु थींदो 2 न 6 × 2 8, 8 9 10 11 12 13 14, हिकु मथे 1 2 3 4 3, ठीकु आहे, 348 असांजो बेस 10 में जवाबु ईंदो हिन जो। यानी असां अॼु छा सिखियोसीं, अॼु असां रिवर्स प्रोसेस सिखियोसीं त कीअं बाइनरी खे डेसिमल में कजे ऐं ऑक्टल खे डेसिमल में कजे, हेक्साडेसिमल खे डेसिमल में कजे। उमेद आहे दोस्तो तव्हांखे वीडियो सम्झ में आयो हूंदो।